उस्ताद गुलाम हिननि लाइट वारनि पाण खे ॾाढो दलील कयो आहे। हाणे ॿुधायो त छा करियूं। ऐं पाण खे शाम जो 5 थी विया आहिनि, 5 खां 6 पिया थियनि। पोइ तव्हां ॿुधायो त भला कमु कीअं कयूं, या हलूं या दुकानु बंदि कयूं। यार सुबुह 8 बजे आया आहियूं, तू हुयो पीउ बि आयो, आउं बि आयो ऐं सूमार बि आयो, उस्ताद बाबू बि आयो। इंतज़ार करे करे विया आयासीं। तूं विया? यार उस्ताद हाणे हले त हलूं पाण ॿई, दुकान खे बंदि था कयूं। ऐं ॿियो केरु बि कोन्हे को, उस्ताद खे चाबी था ॾियूं हली। ठीकु आहे उस्ताद गुडू, पोइ हलूं था भला। उस्ताद खे तूं छा चवां थी इहो त मूंखे ॿुधा। ऐं उस्ताद खे चवंदुसि त अॼु लाइट आई कोन्हे सॼो ॾींहुं ऐं शाम जो 7 थी विया आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त असांखे दुकानु बंदि करणु घुरिजे या त वेहणु घुरिजे। चलो ईअं बि सही आहे भला, जीअं तुंहिंजी दिलि चवे। पर उस्ताद खां ख़र्चु वठी तूं ॾींदे मूंखे। उस्ताद खां तोखे ख़र्चु वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे उस्ताद गुलाम, तूं भले हल मूंसां गॾु। चलो ठीकु आहे भला, हल त हलूं था हाणे। दुकान खे बंदि कर ऐं उस्ताद जे अखियुनि जी अखियूं लॻाए पोइ था ॾिसूं। सही आहे।